नमस्ते। सहयोग फाउंडेशन के तरफा तव्हां सभी दर्शकन जो अज हिन अंजुमन में हार्दिक स्वागत है। मुझा दोस्तों, भारत में सिंधी बोली ए अदब के फैलाव लाइ घणई लाहा चाड़ा ईंदा रहा। विरहाङे खां पोइ जल्द ई पंहिंजे आर्थिक हालतुनि खे मुंहुं ॾियण सां गॾोगॾु असांजे अदीबनि, असांजे साहित्यकारनि कलम हथ में खयो। जातीअ में नओं रूह फूकण लाइ, नओं जज़्बो, नओं जोश फूकण लाइ उन्हनि केतिरनि ई बहितरीन कावेशनि खे जन्म ॾिनो, रचनाउनि खे जन्म ॾिनो। सिंधी ॿोलीअ जी लिपि सरकार जे तरफ़ा 2 लिपियूं मंज़ूर करणु या विधान में सिंधी ॿोलीअ खे ग़ाइब ॾिसंदे जेको असांजे साहित्यकारनि, शाइरनि, अदीबनि जेका जदोजहद कई, जेका कश्मकश कई, उहो पंहिंजो पाण में हिकु इतिहास आहे। आज़ादीअ खां 20 साल पोइ मस वञी असांजे सिंधी ॿोलीअ खे सरकारी तरह सां मान्यता मिली। इहो स्वाभाविक हो त मान्यता खां पोइ असांजी सिंधी ॿोली वधीक उसरंदी, पर ईअं न थियो। न सिर्फ़ एतिरो, पर सिंधी घरनि मां पंहिंजी मातृभाषा ख़तमु थींदी वई। हिकु अहिड़े मोड़ ते अची पहुतासीं जिते पंहिंजी औलाद खे इहो ॿुधाइणो थो पियो, इहो ॿुधाइणो थो पए त असीं सिंधी आहियूं ऐं असांजी ॿोली सिंधी आहे। इहे छो थियो, इन जो कहिड़ो कारण हो, उन खे सम्झण लाइ, उन खे ॼाणण लाइ असीं अॼु मिलूं था। असांजो दिल्लीअ खां आयल असांजो सिंधी समाज जो विद्वान डॉक्टर मोतीलाल जोतवानी, जंहिंखे वेझड़ाईअ में भारत सरकार जे तरफ़ां पद्मश्री जे अवॉर्ड सां नवाज़ियो वियो आहे। त अचो असीं मिलूं डॉक्टर मोतीलाल जोतवानी सां, जेके सहयोग फाउंडेशन जे सॾ ते अॼु हिन अंजुमन में असां सां मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, तव्हांजो स्वागत आहे। तव्हां आया, तव्हांजी महिरबानी। सभ खां पहिरीं असांजा नाज़रीन इहो ॼाणणु चाहींदा त पार्टीशन जे दौरान, विरहाङे जे वक़्तु भारत में सिंधी समाज जो ऐं सिंधी अदब जो छा हाल हुयो? जवाहरानी साहब, तमामु सुठो सुवालु आहे। हाणे जेको देश जो विरहाङो थियो, उहो देश जो विरहाङो हक़ीक़त में त नेमत सां गॾु लानत बि हो। देश वंडिजी वञे त इहो त लानत थी। बराबरि आहे। पर वंडिजी त वियो, उहो नेमत कहिड़े हिसाब सां थियो त असीं हिते भारत जी वॾी भूमि में आयासीं। उते असीं कूज़े में हुआसीं। पंहिंजी सिंध जेका ज़मीन हुई, उहो हिकिड़ो सिंध वैली, सिंधू घाटी, उहो को कूज़ो हो, नंढी एरिया हुई। असीं हिते भारत भूमि में आयासीं। एतिरे क़दुरु जो असीं भारत सां असांजो कहिड़ा रस्ता रहिया आहिनि। पहिरीं बि अनडिवाइडेड इंडिया में हुआसीं, पोइ बि असीं हिंदुस्तान में आयासीं, हुन पंहिंजे भारत में ई आयासीं। त इहो जेको उन में असांजूं केतिरियूं सलाहियतूं खुलियूं, तमामु घणियूं सलाहियतूं खुलियूं, ऐं हर हिकु सिन्फ़ में असीं तरक़ी कई। न, पर उन वक़्तु जेका हालात हुई, असांखे जेके आश्वासन, असांखे जेके वाइदा करे पंहिंजी ज़मीन, पंहिंजी जन्मभूमि छॾायूं, हिते अचण सां असांजो छा हाल थियो? ॿुधो, पहिरीं त असां इहे बराबरि आहे त अटे लटे अझे जा इहे सुवाल पैदा थिया। अटो लटो, उहे सुवाल जेके हुया, छा उहे ई सुवाल असांखे दहराम रसायो उन्हनि ई असांखे पोइ ते वठी आहे, असांजी जातीअ खे पोइ ते धिकियो, असांजी ॿोली, असांजे साहित्य खे दहराम त रसियो उन ॻाल्हियुनि ते? उहो त बराबरि आहे, दहराम रसियो। पर सुवालु इहो आहे त असीं हिकु वॾी भूमि में आयासीं। असीं जेकॾहिं हुते हुजूं हा न, त असां पक ई पक अञा त जहिड़े नमूने मूंखे चवणु न खपे, सरहद जे हुन पार जी ॿाहिराड़ी जो वातावरण आहे, तीअं ॿाहिराड़ी जे वातावरण में हुजूं हा। अच्छा, दुनिया सां जेको कदम कदम में मिलाए हलूं था, कदम कदम में मिलाए त हलूं था, इहो आहे त असीं हिते भारत जी वॾी भूमि में आयासीं। तव्हां सिंध में कहिड़े हिसे सां वाबस्तु आहियो? मां साईं रोहिणी सखर सां वाबस्तु आहियां, पर असांजो जॾहिं रोहिणी सखर सां जनमु त थियो, पर असीं कराचीअ में मुंहिंजो पिताजन कमु कंदा हुआ, ऐं हुते असीं बसि उन्हनि जो कहिड़ो कारोबार वॾनि जो तव्हांजे? उहो टीचर हुआ। टीचर? हा, ऐं टीचरी में उन्हनि तमामु घणो नालो कमायो। हे केजी खिलाणी हाई स्कूल जेको हिते हो, त केजी खिलाणी हाई स्कूल उहो कराची सिंध में बि हो। साॻी उनजी हिते उते वरी पोइ हिते आया असीं। पर उन में असां ॾिसंदासीं त काफ़ी असांखे तकलीफ़ बि थी। 6 जनवरी 1948 ते जेको कुझु थी गुज़रियो असां सां, छाकाणि असीं कराची में रहंदा हुआसीं,
उन उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, उहो जेकॾहिं तव्हां ॾिसो त कीअं असीं पटिजी उते आयासीं। असीं उते हिकिड़े मुस्लमान किराएदार वटि रहंदा हुआसीं। अच्छा, सिंध में तव्हांखे पंहिंजूं जायूं जॻहियूं न हुयूं? उते रोहिड़ी सखर में रोहिड़ी सखर में हुयूं? हा, पर कराची में न हुयूं। त कराची में असीं किराए जे मकान में रहंदा हुआसीं ऐं उन किराए उहो जेको मकान मालिक हो असांजो, उहो हुयो अलाह बख़्श। ऐं जॾहिं 6 जनवरी 1948 ते इहे राइट्स थिया, फसाद थिया, त हर को जेके हिते मुहाजिर हिते आया हुआ हुते कराचीअ में, उन्हनि चयो त भई तव्हां हिते काफ़िरनि खे कढी ॿाहिरि कयो। पर पोइ असीं कीअं, पर असांजो जेको मालिक मकान हो तंहिं हिते कोई काफ़िर न आहे, उहो त काफ़िर जेका हुआसीं 3 ॾींहं लॾे विया। ऐं जेका तव्हांजो उन्हनि खे तव्हांखे बचाइण लाइ हुननि साथ ॾिनो। मूंखे जेका तसव्वुफ़ जी पहिरीं जेका सिख्या मिली उते मिली। तव्हां जेको सिंध छॾे जॾहिं हिंद में आया त किथे अची सेटल थिया? हिते नई जीवन वरी तव्हां कीअं शुरू कई? हिते पहिरीं असीं कराचीअ जे हिन बॉम्बे जे डॉक ते आयासीं, त मलाड में असांजे पिताजिनि खे सर्विस मिली। उतां पोइ असीं देवलाली वियासीं, देवलाली खां पोइ असीं धुलिया में आयासीं, धुलिया खां पोइ उते को बाबा नेबराज स्कूल हो दिल्लीअ में, तिते मुंहिंजे पिताजिनि खे ऑफर थी त हू अची हेडमास्टर थियनि, त उते हेडमास्टर थी विया। दरअसल छा आहे त मां 11.5 साल जो 12 साल जो हुउसि जॾहिं देश जो विरहाङो थियो। देश जो विरहाङो थियो त तव्हांजे पिता साहिब बि उन विद्या जे दान में उतां खां सिंध खां वठी हिते बि उहो ई योगदान ॾिनो? उहो ई। ऐं तव्हां इन तालीम जे उन में कीअं आया पेशे में? तव्हांजो कीअं अचणु थियो? हूअं बि ईअं थींदो आहे त ईअं जेको पिता कमु कंदो आहे त पुटु बि शायदि उहो कमु कंदो आहे। त अहिड़े नमूने मां जॾहिं मूं मैट्रिक पास कई हिते दिल्लीअ में, त मां मैट्रिक में पहिरियों नंबर आयो हुउसि सॼे दिल्ली स्टेट में। त पोइ उते वज़ीफ़ा ऑफर थिया, पोइ यानी उहो छा वज़ीफ़ा ऑफर थिया त को बि बेसिक ट्रेनिंग करे सघे थो। पोइ पहिरीं मां प्राइमरी टीचर थियुसि, उनखां पोइ सेकेंडरी टीचर थियुसि, उनखां पोइ मां कॉलेज में आयुसि, ऐं पोइ त मां भॻवानु कयो मां हार्वर्ड यूनिवर्सिटी में इंडो मुस्लिम कल्चर डिपार्टमेंट में मां एसोसिएट प्रोफेसर थी रहियुसि, हार्वर्ड यूनिवर्सिटी अमेरिका में। त मुंहिंजो सिख्या जे खेत्र सां ऐं साहित्य जे खेत्र सां गहरो वास्तो रहियो आहे, ऐं जुदा जुदा मरहलनि में जुदा जुदा स्टेजिस ते मुंहिंजो वास्तो रहियो आहे। तव्हांजो वास्तो एडुकेशन सां रहियो आहे, तालीम सां रहियो आहे, त सिंधी ॿोली जो जेको तालीम आहे उहो कहिड़े हालतुनि में हली रहियो आहे हिन वक़्तु, या उन वक़्तु कहिड़ियूं हालतूं हुयूं? दरअसल जी मूं तव्हांखे चयो त अटे लटे ऐं जंहिं जा सुवाल पैदा पहिरीं थिया, ऐं उन्हनि सुवालनि खे हल करण लाइ असां खां वञी यानी सिंधी संस्कृति, सिंधी साहित्य, सिंधी भाषा वञे पई। सिंधी ॿोली बि स्कूलनि में आस्ते आस्ते पढ़णु बंदि थी वई, दूर पे थींदी वई। ऐं पोइ आस्ते आस्ते ॾिसो जॾहिं इहे सुवाल हल थी विया त सभिनी सुवालनि ॾांहुं असांजो ध्यानु वियो, पर तेसि ताईं शायदि देरि थी चुकी हुई। तेसि ताईं देरि थी चुकी हुई। मां इहो पियो चवणु चाहियो त इहो असांखे जेको पार्टीशन जेको आहे वॾे में वॾो नुक़सानु पहुचायो। पर मूं तव्हां चयो न नुक़सानु त पहुचायो। हा, पर ॿुधो छा उहो भरपाई मतिलबु थी वई तव्हांजे हिसाब सां? ॿुधां कीअं, थोरो नंढो मिसाल थो वठां जी। त उते जॾहिं हींअर अञा मां सिंध में वियुसि, कराचीअ में, ऐं वरी हैदराबाद में जामशोर में मुंहिंजो लेक्चर हो, त उन में हुननि पुछियो मूंखां त तव्हांजो हुते भारत में रहो था, तव्हांखे कहिड़ी तव्हां लिखियो आहे भई नेमत बि थी सघियो, पर नेमत कहिड़े हिसाब सां थी सघियो? मूंखां सुवालु पुछियो वियो। मूं चयो ॾिसो हिते शाह लतीफ़ शाह करीम वग़ैरह सभिनी खे चवंदा भई हिकु झंगली शाइर आहे, झंगली शहर आहे। एतिरे क़दुरु जो डॉक्टर गुरबख्शाणीअ, मोहम्मद सदीक़ मेमण ऐं पंहिंजे नबी बख़्श ख़ान बलोच सभिनी इन ॻाल्हि खे चयो त हिते झंगली शहर हो। पर हिकिड़ो असीं ॿुधो जॾहिं हिते आयासीं न असां त असांजे हिते भावनाणी झमटमल भावनाणी हो, त पहिरीं इन ॾांहुं ध्यानु छिकायो त झंगली शहर न हो, हीअ त इल्म अरूज़ मूजिबि झंगली शहर लिखिजे, पर हक़ीक़त में हिंदी छंद शास्त्र मूजिबि हिकिड़ो मौज़ून शाइरी आहे। त इन करे छा आहे त हुन जेतोणीकि हुनजो जेको इशारो कयो हुअईं, मूं उनखे वज़ाहत सां कमु कयो।
पंहिंजे शहारती थीसिस में बि इनखे वज़ा सां कमाईंदो त असांजो कहिड़े नमूने नेमत पैदा थियो त कीअं उन जंगली शहर खे असीं मौज़ून शाइरी चई सघियासीं। सिंध जो असांजे आज़ादीअ जे तहरक में त काफ़ी वॾो हिसो रहियो, इहो इतिहास ॿुधाए थो। तव्हां ॿुधाए सघंदा त कहिड़नि सिंधी शख़्सियतुनि जो आज़ादीअ जे तहरक में जेको योगदान आहे उनखे तारीख़ी या ऐतिहासिक सॾे सघिजे थो? कहिड़ा असांजा उहे सिंधी सॼण हुया जिन आज़ादीअ जे उन तहरक में बहिरो वरितो ऐं उहो हिकु ऐतिहासिक कार्य थियो? दरअसल उन वक़्तु कांग्रेसनि मुंबई जेके कांग्रेसी हुआ तिन तमामु घणो बहिरो वरितो, जंहिंमें त्रिमूर्ति चई वेंदी आहे, जयरामदास, घनश्याम, प्रोफेसर घनश्याम ऐं चोइथराम ऐं त्रिमूर्ति लिखी वेंदी आहे। पर पोइ मुस्लिम लीग जॾहिं खड़ी थी वई, उते स्थापित थी खड़ी थी वई, त मुस्लिम लीग पाण ॾिठो पहिरियां ई असांजो GM सैद साहिबु कांग्रेसी हो। हिते कदो महात्मा गांधीअ खे हिन पंहिंजो सम्झो आहे त हीउ महात्मा गांधी मुंहिंजो मिसाल आहे, आदर्श आहे। पर अॻिते हली पोइ छा थियो त जिन्ना साहिब सां थी वियो। तंहिंजे करे चइजे त हिंदुनि मुस्लमाननि ॿिन्ही आज़ादीअ जे हिन तहरक में बहिरो वरितो, वधीक कांग्रेसनि वरितो, कुझु मुस्लिम लीगियुनि में वरितो। मुस्लिम लीगियुनि में पहिरीं अलाह बख्श हो। अलाह बख्श तव्हांखे नालो ख़बर आहे त हू सिंध जो चीफ मिनिस्टर बि रहियो। अलाह बख्श खे मां हिन प्रोग्राम में ख़ासि तरह यादि ॾियारणु थो चाहियां त अलाह बख्श करे न हुजे हा त जेतिरी उन जी जेका शहादत हिकदमि शहादत बि पाताईं, उन ते वॾो हिकिड़ो अलाह बख्श जे हयातीअ ते वॾो हिकिड़ो नाव लिखी सघिजे थो। पर ॾिसिजे न, तव्हांजो चवणु आहे त हिंदुनि ऐं मुस्लमाननि इन आज़ादी जे तहरक में भरपूर बहिरो वरितो, पर पोइ अॻियां हली करे उन्हनि जे ख़्यालनि में कुझु फ़र्क़ु आयो। छा मज़हब ऐं धर्म उन में विच में पिया आयो? पोइ त ईअं पियो थियो न। अच्छा, जिन्ना साहिबु रावी नदीअ किनारे ते हिकु 2 नेशन थियोरी, भई 2 मुल्क आहिनि, हिंदू जुदा आहिनि, हिंदुनि जी तहज़ीब जुदा आहे, मुस्लमाननि जी तहज़ीब जुदा आहे, इहे 2 मुल्क आहिनि ऐं ॿिनि इनखे 2 नेशन थियोरी जे आधार ते हिन देश जो विरहाङो कयो वञे। त इहा जेका ॻाल्हि थी, इन करे असांखे एतिरे क़दुरु जो उन चवंदा आहिनि त GM सैद साहिबु जिन्ना साहिब जे उन आइडिया खे, उन मसौदो उन पाण तयारु कयो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि छा आहे त हिंदुस्तान पाकिस्तान थियण खां पोइ, देश जो विरहाङो थियण खां पोइ GM सैद साहिबु ई हो जंहिं चयो त हीअ मूं चुक कई। न, पर कंहिंजो चवणु आहे त GM सैद साहिब जे करे वॾा क़त्ल थिया, कंहिंजो चवणु आहे न। इहा सचाई कीअं बयानु कंदा तव्हां? साईं, पहिरीं त ईअं थियो बराबरि। छा ख़ासि करे जॾहिं इहो ईदगाह जो मामिलो सकल सिंध में, तंहिंमें मुस्लमाननि जो तमामु घणो हथु हो। ऐं एतिरे क़दुरु जो असांजो भगत कंवरराम बि उन ईदगाह जे मामले में उन ई मामले में शहादत पातईं। ऐं हासाराम पमनानी जेको MLA हो रोहिड़ीअ वियो, उन बि पोइ उनखे बि क़तलु कयो वियो। उन वक़्तु 1940 1939 एसि ताईं जो 1945 ताईं अहिड़ो वातावरण थी पियो जो हिंदुनि जो रहणु तमामु मुश्किल थी पियो, जंहिंजे करे उन्हनि खे पंहिंजी जनमभूमि छॾणी पई। हेतिरो पर वॾो योगदान, हेतिरो सिंध जो उन आज़ादीअ जे लाइ योगदान, हेतिरी कुर्बानियूं, उन खां पोइ बि उन जे बावजूदि बि जॾहिं हिंदुस्तान में विधान ठहियो पए ऐं उन में सिंधी ॿोलीअ खे तस्लीम न कयो वियो, ऐं इन जे बावजूदि त उन वक़्तु उन जा मेंबर्स काफ़ी सिंधी हुया, ईअं छो? ईअं बराबरि आहे। उन लाइ हिकु सिधो सो तरीक़ो इहो ई हो त हुननि सदाईं रीजनल लैंग्वेजिस ते ॾिनो ध्यानु। हुननि चयो त भई जेकॾहिं हीअ सिंधी कंहिं बि रीजन जी, कंहिं बि इलाइक़े जी भाषा न आहे, ॿोली न आहे, त हुनखे न आंदो। उहो त असांजो हुयो ई कोन, असांखे त कोई पंहिंजो परॻणो ॾिनो ई न वियो। ॿुधो न, उहो तव्हां पंहिंजे लेखे कयो था, पर जेका हुते कॉन्स्टिट्यूंट असेंबली हुई, उन लिहाज़ खां त सिंधी जुदा जुदा खेत्रनि में हुआ, त उहो जेकॾहिं हिकु रीजन जी भाषा न आहे। छा उते जेके मेंबरान्स हुया उन्हनि इहो सुवालु उथारियो हो त भई सिंधीअ खे बि ॿोलीअ खे हिन में तस्लीम कयो, माना विधान में आंदो वञे? साईं, जेके उते मेंबर हुआ न, उन्हनि शायदि सोचियो बि कोन हो। हुननि चयो त असांखे नई हिन मुल्क में नयनि सचाइनि सां असांजो वास्तो पवणु खपे, ऐं जेकॾहिं असांजे कंहिं इलाइक़े जी भाषा न आहे त न आहे। यानी उहे अहिड़ा हुआ, महात्मा गांधी जा सचा पोइ लॻो हुआ। जेकॾहिं ईअं आहे, ऐं पोइ आस्ते आस्ते जॾहिं हुननि चयो त जेकॾहिं सिंधी असां हिते रहण वारा आहियूं
ऐं जुदा जुदा इलाइक़नि में रहूं था, तॾहिं बि असांजी सिंधी भाषा तस्लीम थियणु खपे। इहो को ख़्यालु छो आयो? उन लाइ बि हुननि जदोजहद कई न, उन लाइ जेको थियो काफ़ी समय खां पोइ जॾहिं हुन ॾिठो भई असांजो सिंधी ॿोलीअ खे तस्लीम नथो कयो वञे, न सिर्फ़ु एतिरो, हिकु ॿियो वाद विवाद उन वक़्तु खड़ो थियो, सरकारी तरह सां असांजे सिंधी ॿोलीअ खे ॿिनि लिपियुनि जी मान्यता मिली, उन जे पोयां कहिड़ो वजह हुई? उहा साॻी ॻाल्हि हुई त असीं हिकिड़े वॾे मुल्क में आयासीं त उतां जा जेके रीतियूं रस्मूं, जेके लिपियूं जेके आहिनि, ऐं असां उन्हनि प्रांतनि में टिड़ी पखड़ी वियासीं जिन में असांजी घणाई 97% हुई। या ॾिसो महाराष्ट्र, उते बि त मराठी देवनागरी में लिखी थी वञे, यूपी MP दिल्ली ख़ुदि, इहे सभु पंजाब हिकिड़ो त गुरमुखी लिपि में लिखी वेंदी आहे, ॿियो अॼुकल्ह देवनागरी लिखी। त तव्हांजो चवणु आहे जीअं नंदी समुंड में अची पंहिंजो वजूद खोए थी छॾे, असांखे बि खोइणो पियो? न, ईअं न थी सम्झिजे, ईअं न सम्झिजे त जेकॾहिं असां हिकिड़े चओ था नंढे इलाइक़े मां, नंढी सिंध मां आयासीं, हिते वॾो विशाल भारत हो ऐं इन लिहाज़ खां असां वधीक तरक़ी कई आहे, त असांजो पंहिंजो वजूद त आस्ते आस्ते घटिजंदो। न, ॿुधो, सागर जी पंहिंजी महानता आहे, सागर जी हिकु हिकु बूंद उन नदीअ खे यादि कंदी आहे, ऐं पोइ असां ईअं न आहे हिते असांखे विसारियो वियो, उन खां पोइ न विसारियो कोन वियो। हिते क़दर जी भाषा तस्लीम थी, खणी देरि लॻी, ऐं देरि लॻी उन तव्हांखे ख़बर आहे त 10 अप्रैल 1967 ते 10 अप्रैल 1967 ते असांजी भाषा तस्लीम थी। इन में तव्हां कंहिंखे सहिरो वधीक ॾींदा त कंहिंजे महिनत सां असांजी इहा ॿोली तस्लीम थी? हक़ीक़त में असां साहित्यकारनि जी महिनत सां, उन में गोबिंद, कीरत, माली, इहे जेके हुआ, एले छजवाणी सदाईं ड्राफ्ट उन जो हूंदो हो, पर उन पुठियां राजनीति वधीक हुई। पहिरीं त असांजे श्री अटल बिहारी साहिबु, अटल बिहारी वाजपेयी साहिबु इन बिल आंदो, पर ॾिठी त असांजी घणाई न थींदी पार्लियामेंट में, इन करे हुनखे विड्रॉ करिणो पियो ऐं जयराम दास जो बिल पेश कयो वियो, छाकाणि त हुनखे इंदिरा गांधी जी सपोर्ट हुई। इंदिरा गांधी सपोर्ट सां इहो बिल आयो, ऐं मूंखे यानी हक़ीक़त में इहे जयराम दास साहिब जी जेका महिनत हुई उन सां हिकु रंग लाथो, रास थियासीं। पर इहा सभिनी जी रज़ामंदीअ सां, ऐं हुन में चवनि था किथे असांजो राम जेठमलाणी बि कोरट्स वग़ैरह में काफ़ी तमामु घणो बहिरो वरितो, ऐं ख़ासि करे लिपीअ जे मामले में त हुन चयो त भई असांजी जेका लिपि आहे सा पंहिंजी अरबी लिपि आहे। हुन पर पोइ इहो फ़ैसिलो इहो थियो त जेको जंहिं लिपीअ में लिखणु चाहे बेशक लिखी सघे थो, ॿिन्ही जी आज़ादी ॾिनी वई त हुन हिसाब सां करे सघे। पर असांजे राम जेठमलाणी साहिबु तमामु घणो हुन में बहिरो वरितो लिपीअ जे मामले में। पर हींअर बि वेझड़ाईअ में क़ौमी तराने मां सिंधी लफ़्ज़ सिंध खे कढणु, या सिंधू दर्शन जेको हींअर कुझु साल अॻु एल के आडवाणी ॻोल्हे लधो ऐं हुनजो नालो सिंधू दर्शन रखियो वियो, उनखे हटाइण जी जेका हिंदुस्तान में ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, छा इहे जाइज़ आहिनि? इहे ॿुधो, इन खे चवंदा आहिनि छुटपुट ॻाल्हियूं, हेॾां होॾां थियण ॻाल्हियूं, इन खे का माना कान्हे। असांजे जज़्बात जो को वास्तो नथो रहे इन्हनि सां। को हिकु इंडिविजुअल कंहिं क़ौम खे, कंहिं जातीअ जे जज़्बात खे जेकॾहिं को फ़र्दु छियो रसाइण थो चाहे, उहो हिकु माण्हू जी ॻाल्हि न आहे, पर सरकार उनखे साथ थी ॾे। सरकार नथी साथ ॾे, हिकदमि सरकार चयो सिंधु दर्शन जो जेको आहे नालो हटाइण लाइ हू ॻाल्हि कयूं असीं त तई तराने जी, त सरकार चयो असांजी हीअ पॉलिटिकल एंटिटी न आहे, हीअ हिकु कल्चरल एंटिटी आहे। भारत में जेको तराने जो नालो थींदो त उहो सिंधु उन में सिंधी बि ईंदी, धरतीअ सां वास्तो न आहे, पर सिंधियुनि जो हुनजे जज़्बात सां वास्तो। बाक़ी इहो वाक़ई हीअं आहे त उते जेको लेह लद्दाख में जेको थियो, लेह लद्दाख में उहा जेका ॻाल्हि थी, उहा असांखे थोरी पीड़ींदड़ हुई, पर उहा बि हल थी वई। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, हल थी वई। ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि बि आहे, हेॾो वॾो मुल्क आहे, हेॾिन वॾनि ॻाल्हियुनि न सभ खां वधीक क़ुर्बानी सिंधी समाज खे करणी पई। अॼु नंढी ॻाल्हि आहे, तमामु नंढड़ी ॻाल्हि आहे, करंसीअ ते बाक़ी सभिनी लैंग्वेजिस में
उनखे लिखियो थो वञे, सिंधीअ खे रेटियो थो वञे, सिंधी कोन्हे। 26 जनवरी ते सभिनी जूं झांकियूं निकिरनि थियूं, सिंधीअ जी झांकी नथी निकिरे। किथे न किथे असांजे दिलि में इहो अहसासु थिए थो शायदि असांखे पंहिंजो नथा सम्झनि जो यानी फर्स्ट सिटीज़न जा अधिकार ॼण न आहिनि। मूंखे ईअं महसूसु थिए थो, वधीक तव्हांजा अनुभव तव्हां ॿुधाईंदा। इन में असांखे के पॉलिटिकल राइट्स असांखे खपनि। भला जेके असांजे सरकार में या सियासत में जेके बि सिंधी पहुता आहिनि उन्हनि पंहिंजे जातीअ सां निभायो आहे? कोशिशि करे सभिनी निभायो आहे। असां तव्हांजे राम जेठमलानी साहिबु ॾिसो, असांजे अपोज़िशन जो लीडर श्री एलका आडवाणी साहिबु ॾिसो, सभिनी पंहिंजे पंहिंजे लेखे साहित्यकार हुजे, कलाकार हुजे या कहिड़ो बि हुजे, हुन पंहिंजी जाति सां निभायो आहे। मूंखे ईअं लॻे थो असीं सभु जेके फ़र्द आहियूं, शख़्स आहियूं, पंहिंजी जाति सां निभाइण वारा आहियूं। साहित्यकारनि अदीबनि पंहिंजे समाज जे तरफ़ पंहिंजो फ़र्ज़ बख़ूबी निभायो आहे, इहो इन ते तव्हां छा चवणु चाहींदा? मां त हीअं वरी साॻी ॻाल्हि आहे, पर हू सियासतदान जी हुई, हीअ राइटर्स असांजे साहित्यकारनि जी आहे। साहित्यकार हमेशह समाज खे हिकिड़ो नओं मोड़ ॾियनि था, नई दिशा ॾेखारनि था, नई सुजाॻी आणनि था। छा सिंधी समाज जे साहित्यकारनि, अदीबनि, शाइरनि बि उहो कमु कयो आहे? ॾिसो, साहित्यकार खे मां ईअं सम्झंदो हू शब्द जा मालिक आहिनि, लेखनी जा मालिक आहिनि, ऐं जेको सियासतदान आहे उहो कर्म जो मालिक आहे। शब्द ऐं कर्म में ॾिसो, हाणे आनंद मठ लिखियो वियो, उन आनंद मठ मां रुॻो लिखियो त वियो साहित्यकार, उन आज़ादु हिंद फ़ौज पैदा थी, उते वरी कंहिं कयो सुभाष चंद्र बोस लिखण वारो। त असांजे राइटर्स जे लिखणनि मां बि के बेदार थिया आहिनि, के सुजाॻी आई आहे? थींदो आहे, थियो आहे, थियो। उहो ॿुधणु पियो चाहियोसीं, जेकॾहिं अहिड़ो कोई मिसाल हुजे, नओं हिकिड़ो असांखे सुजाॻी नई आई हुजे, नई रोशनी मिली हुजे। हाणे इहो ईअं न आहे 2 ऐं 2 4। अच्छा, असांखे सोचणो पवंदो ऐं लिखण लाइ ॾिसणो पवंदो त हीअं थी सघियो आहे की न। अच्छा, ॾिसो, जेकॾहिं सिंधी जातीअ पाण मां पाण विश्वास न कढियो आहे, उहो साहित्यकार जे करे न कढियो आहे। अॼु कीरत गोबिंद उत्तम जी लेखणी आहे, दादी पोपटी जी लेखणी आहे, एतिरो कुझु लिखियो जो असांजो यानी साहित्यकार जो सिंधी जातीअ में विश्वास थियो। तमामु सुठी ॻाल्हि आहे। साहित्यकारनि हर दौर में पंहिंजो योगदान ॾिनो आहे। यकीनन असांजे सिंधी समाज में बि साहित्यकारनि, अदीबनि, असांजे शाइरनि तमामु महत्वपूर्ण योगदान ॾिनो आहे। इन्हनि लफ़्ज़नि सां मां उन्हनि जी शुक्रिया मञा थो, उन्हनि जूं महिरबानियूं मञींदे अॼु जो हीउ प्रोग्राम हिते ख़तमु कयूं था। महिरबानी डॉक्टर साहब। तव्हां दर्शकनि जो बि धन्यवाद, तव्हांजो बि धन्यवाद। महिरबानी।